डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं एसएसपी सखर अमजद शेख एसएसपी सखर ऑफिस में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सखर पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणे अमन अमान जी सूरतहाल बाबति सुठी कारकर्दगी ॾेखारींदे मोटरसाइकिल चोरी ऐं फुरकंदड़ हिक गिरोह वटां 73 मोटरसाइकिलूं हथ करे वरितियूं आहिनि। गैंग जे 3 मेंबरनि अल्ताफ कलहोड़े, नवीद दायो, गुलाम मोहम्मद ते सखर में मोटरसाइकिल चोरी ऐं फुर जा 30 खां वधीक केस दाख़िल आहिनि। मोटरसाइकिल चोरी में वॾो मसइलो आहे। एसएसपी सखर चयो त जिन माण्हुनि जूं मोटरसाइकिल चोरियूं थी आहिनि उन्हनि खे वापसि ॾींदासीं। मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी 16 केसनि में मुलविस हो। एहतिजाज हर कंहिं जो हक़ आहे, पर पुलिस ते तशद्दुद करण ऐं नेशनल हाईवे ब्लॉक करण जो हक़ कंहिं खे बि नाहे। एसएसपी सखर अमजद शेख जो चवणु हो त मुज़ाहिरीन जे पथराव में 7 खां 8 अहलकार ज़ख़्मी थी पिया। रज़ा ज़ंगेजो प्रोफेशनल ॾोहारी हुयो। ॾोहारी जे वारसनि पारां गुम करे ड्रामो रचायो। गतपुर चौकी ते हमले में पुलिस एहलकार अरवेलो चाचड़ जी शहादत खां पोइ कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन सबबि दहशत जी अलामत बणियल यासीन तेगाणी जे ठिकाणनि खे तबाह करे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची